खसाइसुल कुबरा जे साहब इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकु ॾींहुं पंहिंजे हवारनि खे वाइज़ पे फरमायो त उहो आशिक़ उन जॻह तां गुज़रियो पए। ईसा रूहुल्लाह चयो त फ़िलानी गार में फ़िलानी जॻह ते फ़िलाणे ज़माने में असांजो बि सरदार पगदार व मुबशरम बिरसूली याती मिन बअदि इस्मुहु अहमद, उहो महबूब करीम उन गार जे अंदरि 3 रातियूं रहंदा। हुन आशिक़ बि वरियनि खां वठी कशाला कंदो कंदो बुखनि ते उञनि ते हलंदो रड़ंदो अची हुन गार में पहुतो त मालिकनि जो दीदार हिन जॻह ते करिणो आहे। उञनि बुखनि ते हुनखे उमिरि गुज़रंदी वई। उहो ॾिहाड़ो आयो त साईं करीम गार में जो आया त पूरो इलाइक़ो ख़ुशबू सां ऐं नूर सां मुनवर थी वियो, महकिजी वियो। सम्झी वियो त साईं आया आहिनि, छो त हो बि पंहिंजो पेरो खणी आयो न, पूरे निशाननि सां आयो त हिननि निशाननि जो साहब आहे। मालिक पहुचंदा त पूरा इलाइक़ा महकिजी वेंदा, पूरा इलाइक़ा मुअतर थी वेंदा, पूरा इलाइक़ा मुनवर थी वेंदा। इहे निशानियूं सम्झी करे हो बि उन जॻह ते सम्झी वियो त साईं करीम अची विया आहिनि। हिकिड़ो सोराख़ जाचे, ॿियो जाचे, टियों जाचे, चौथों जाचे, सभु बंदि। आख़िर हिकिड़े सोराख़ मां माण्हूअ जो गोश्त नज़र आयुसि, उन जॻह ते ॾंगणु शुरू कयो। मौलाना मोहम्मद अज़ीम शहदा फरमाए थो त पाँव रख दिया सांप के ऊपर, जहर का सदमा सह लिया दिल पर। पाँव रख दिया सांप के ऊपर, जहर का सदमा सह लिया दिल पर। ये सब कुछ था खातर दिलबर रज़ी अल्लाह तआला अन्हु। मौलाना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु। यार के नाम पे मरने वाला, सब कुछ सदका करने वाला। ये तो था उन पर हर वक्त कुर्बान बेहतर रज़ी अल्लाह तआला अन्हु। ये जान उन मथां कुर्बान, उन भी ॾंगणु शुरू कयो। आख़िरकार उन ज़हर एतिरी त पूरे जिस्म में फैलिजी आई जो साण खां ॿाहिरि थी वई। ग़ुलाम जी अखियुनि मां लुड़क लुड़ी आया। हिकु अधु कतरो साईं करीमनि जे चेहरे जे मथां पियो त साईं करीमनि पंहिंजूं अखियूं खोलियूं। पुछा फरमायुसि सिद्दीक़ ख़ैर त आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, को मूज़ी आहे मूंखे तकलीफ़ थो पहुचाए। पाण फरमायुसि पेर परे कर, हीअ बि मुंहिंजी ज़ियारत करणु आयो आहे। उहो अंदरि घिड़ी आयो। हेॾा में उहे हाज़िक़ हकीम हुया काइनात जा, पंहिंजो लुआबे दहन कढी करे उन ॾंग वारी जॻह ते जो हयऊंसि वरी अॻे खां अॻिलो करे छॾियऊंसि। अल्लामा सुयूती फरमाईंदा त नाग जी जीअं जो पहिरीं नज़र साईं करीम जे चेहरे मुबारक ते पई, उन महिल फतगी करे उन महिल गुज़ारे वियो। बसि हिन जूं आख़िरी घड़ियूं इहे हुयूं जो रसूलुल्लाह जो चेहरो मुबारक ॾिठई ऐं पंहिंजो वासिले बिल्लाह थी वियो। मुंहिंजा दोस्तो, इहे आहिनि अंदरूनी रंग ऐं राज़। धणीअ दुआ आहे अल्लाह तबारक व तआला अवां असांखे बि शान अहिड़ी मोहब्बत नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़